दोस्तों, तव्हां ॾिठो त ट्रंप पंहिंजी हार कीअं मञी। स्ट्रेट ऑफ हॉर्मोज़ हिकु तमामु वॾो बहितरीनु जुज़ो साबित थियो ईरान जी जीत जो। ईरान ऐं अमेरिका जे विच में जेको मुआहिदो थियो आहे उहो सिधो संऊं नेतन्याहू ऐं इसराइल जे ख़िलाफ़ु आहे। तमामु वॾी ॻाल्हि आहे जो ट्रंप हुननि खे लिखी ॾिनो आहे त मां तव्हांखे $300 अरब रिलीज़ थो करियां, ऐं जेके हुननि जूं सैंक्शन्स हुयूं उहे सैंक्शन्स बि हाणे रिलीज़ थी वियूं जेके 14 सालनि खां हुननि ते लॻायूं वयूं हुयूं। इहो मौजूदो कंहिं ॾेखारियो? दुनिया जी इकानमी छा ते बीठी आहे? स्ट्रेट ऑफ हॉर्मोज़ ते। जॾहिं इहा जंग फेबरवरी में शुरू थी त उन वक़्तु खां वठी आहिस्ते आहिस्ते क्रूड ऑयल जी क़ीमत $110 ते वञी पहुती, ऐं जॾहिं हीउ मुआहिदो सही थियो आहे त हाणे उहा साॻी क़ीमत 70 ऐं 65 ते वञी बीठी आहे। दिट मीन्स 40% डिक्रीज़ इन द इन्फ्लेशन। त इहो जेको कुझु थियो आहे उहो ट्रंप खे मजबूर थी करणो पियो आहे, छाकाणि जो ईरान वटि स्ट्रेट ऑफ हॉर्मोज़ जी ताक़त आहे जितां खां सॼी इकानमी जो फ़िलो हले थो। हाणे किथे आहे उहो रिजीम चेंज जो मुतालबो? पहिरीं जॾहिं जंग शुरू थी त हुननि जेको आहे सो हिकिड़े 240 ॿारनि खे मारे छॾियो, स्कूल ते हमिलो कयो, ऐं ईरान जो सभ खां वॾे में वॾो सुप्रीम लीडर मारे छॾियो, ऐं चयूं त असां ईरान जी आवाम सां गॾु आहियूं मगर रिजीम चेंज था चाहियूं। उते असां अहिड़ा माण्हू था चाहियूं जेके ईरान जी आवाम जी हिमायत कनि। मगर हाणे वरी कुझु ॾींहं अॻु में जॾहिं इहो मुआहिदो सही पियो थियो त ट्रंप हाणे चवंदे ॾिठो वियो आहे त असांखे रिजीम चेंज सां का बि दिलचस्पी कान्हे, रिजीम चेंज असांजो मसइलो कोन्हे। ऐं हाणे कल्ह टियों ॾींहुं ट्रंप हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस में चयो, कतर जे अमीर सां गॾु वेठो हो, उन में चयईं त ईरानियन पीपल जेके आहिनि उहे तमामु कन्वीनियंट पीपल आहिनि, उहे उसूल परस्त आहिनि, उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी सघे थी, ऐं असां उन्हनि सां जेको आहे सो का बि गठजोड़ करण लाइ तयारु आहियूं। हू चाहे थो त हाणे असां हुननि सां इकोनॉमिक रिलेशन्स शुरू करियूं, असां हुननि सां पॉलिटिकल रिलेशन्स शुरू करियूं, ऐं इहे जेके पॉलिटिकल रिलेशन्स जेके हुन चाइना सां बि रखिया, छो जो ट्रंप जेको आहे सो पावर खे सलाम करण वारो आहे। तव्हां ॾिठो आहे हुन चाइना जे ख़िलाफ़ु कॾहिं कोन ॻाल्हायो आहे। प्यूटिन जेको सॼी दुनिया जो दुश्मन सम्झो वञे थो, उन जे ख़िलाफ़ु कॾहिं हू बयानु कोन ॾींदो आहे त प्यूटिन हीअं आहे, प्यूटिन फलाणो आहे। ऐं हाणे जेके ईरान सां हुन जा सुठा रिलेशन्स शुरू थींदा, उहे ट्रंप ऐं नेतन्याहू जे विच में तमामु वॾो ख़ाल पैदा कंदा। इसराइल जेको हिन वक़्तु दुनिया जी ज़ालिम तरीन कुवत ऐं ज़ालिम तरीन क़ौम सम्झो वञे थो, उहो हाणे अमेरिका सां ॾफेड़ में ईंदो। उनजो बदिलो छा निकिरंदो इहा ख़बर न आहे, छो जो हुननि एप्स्टीन फाइल जे ज़रिए दुनिया जे मुख़्तलिफ़ अॻुवाणनि खे, जीअं एंड्रयू खे, हिते जे शहज़ादे एंड्रयू खे ब्लैकमेल कंदा रहिया, ऐं केतिरा ई ख़ुलासा ट्रंप जा बि उन्हनि वटि आहिनि, उन्हनि जूं निशानियूं आहिनि, ऐं उन्हनि जा फाइल आहिनि, ऐं उन्हनि जा फ़ोटो ऐं वीडियोज़ आहिनि, त हुननि खे ख़बर आहे त असां ट्रंप खे ईअं ब्लैकमेल करे सघूं था। मगर का ॻाल्हि विच में थी आहे जंहिंजे करे ट्रंप हाणे इहो मुआहिदो सही कयो आहे ऐं इसराइल खे सिधी सही बग़ावत जो मौक़ो ॾिनो आहे। इसराइल जो सदर चए थो असां सोवियत यूनियन आहियूं, जॾहिं त इहो मुआहिदो जेॾीमहिल सही पियो थियो त उन वक़्तु इसराइल जे सदर खे ट्रंप पंहिंजे मुंहुं क्रेज़ी बि चयो। प्राइवेट कॉल्स ते हुनखे चए तूं चरियो वहीं छा, जो तूं जेको आहे सो वरी अञा ताईं बेरूत ते हमला पियो करीं। हींअर असांखे मुआहिदो सही करिणो आहे, ऐं मुआहिदो सही करण खां कुझु कलाक अॻु में बि बेरूत ते हुननि अटैक करे छॾियो, त असां जेको आहे सो उन्हनि खे मुजाहिदीन खे था मारियूं। त हीअ जेका हाणे सूरताल पैदा थी आहे उहा थी सघे थो त डॉक्टर इसरार अहमद जी जेका अॻकथी हुई, जंहिं चयो हो त ईरान दुनिया में हिकु अहिड़ी ताक़त थी उभरंदो जो दुनिया जूं उहे क़ौमूं जेके अॻु में ई
वॾा इक़्तिसादी पावर हूंदा उहे बि उन्हनि जे आॾो झुकंदा। उहे केरु आहिनि? जर्मनी, स्पेन, यूके, इटली। इन्हनि सभिनी जेको हींअर ईरान जो मुआहिदो थियो आहे, यूरोप जे इन्हनि वॾियुनि ताक़तुनि उन्हनि सभिनी उनखे वेलकम कयो आहे। त तव्हां ॾिसो त इन वेलकम करण जे करे हाणे सूरताल केॾांहुं पई वञे। ऐं जेके बि माण्हू अॼु ताईं जीअं कंहिं मुल्क में फ़ौज जे ख़िलाफ़ु कोई उथी बीहंदो आहे त उनखे माराए छॾींदा आहिनि, या उनखे चवंदा आहिनि तूं हेतिरी रिश्वत वठि ऐं तूं असांजी ॿोली ॻाल्हाए। अहिड़ी तरह सां हिन वक़्तु ट्रंप जी बि इहा पोज़ीशन आहे। या त ट्रंप खे रिचर्ड निक्सन वांगुरु मारायो वेंदो, या त उनजी जेका एडमिनिस्ट्रेशन आहे, जेका अंदरी एडमिनिस्ट्रेशन आहे, उहा उनजे ख़िलाफ़ु कई वेंदी। उन्हनि खे रिश्वतूं ॾेई हू उनजे ख़िलाफ़ु कंदा। हेसि ताईं 4 महीना जेका हीअ जंग हली, तेसि ताईं त ट्रंप खे एप्स्टीन फाइल जा दड़का ॾेई हुन खां हमला कराईंदा रहिया, ऐं उहे जेके आहिनि से हू कंदो रहियो। ऐं हो जेका उभहिरो हिकिड़ो वॾो एक्सटेम्पोर ऐं हिकिड़ो तमामु आउटस्पोकन क़िस्म जो माण्हू आहे। ऐं जेकॾहिं हुनखे रिचर्ड निक्सन वांगुरु या त ख़तमु कयो वियो तॾहिं बि हीरो थी वेंदो, ऐं जेकॾहिं हू हिन वक़्तु न झुकियो ऐं हुन पंहिंजा रिलेशन्स हाणे वधाया, त हिन वक़्तु जेकॾहिं ईरान, चाइना, अमेरिका ऐं यूरोप जो नेटो जूं जेके क़ौमूं आहिनि, उहे सभु जेकॾहिं इसराइल जे ख़िलाफ़ु थी बीठियूं त इसराइल जो जेको ज़ुल्म आहे उहो हिकिड़े पासे थींदो। आहिस्ते आहिस्ते इसराइल जो ज़ुल्म हिकिड़े पासे थियणो आहे। हू हिकु अहिड़ी वॾी ताक़त आहिनि जिते किथे जहिड़े नमूने सां 1948 खां वठी दुनिया जे मुख़्तलिफ़ जोग्राफ़ीज़ खे ताज़ो अक्टूबर 2023 खां वठी गाज़ा में जेतिरा 2.5 लख माण्हू मरी विया आहिनि ऐं 10 लख खां वधीक माण्हू डिस्प्लेस थिया आहिनि, ऐं उन्हनि 2.5 लखनि में 1,40,000 माण्हू औरतूं ऐं ॿार हुआ, जिन ते हुननि सहाफ़िन खे मारियो ऐं जिन ते उन्हनि कैंपुनि ते हमिलो कयो जेके बेसिकली मेडिकल हेल्प ॾेई रहियूं हुयूं। रेड क्रिसेंट ते जेको आहे इसराइल हमिलो कयो गाज़ा में। त हाणे मुंहिंजे ख़्याल में त उन्हनि सहाफ़िन जे लाइ बि मौक़ो आहे जिन इहो नारो पियो हयो त अमेरिका ज़िंदाबाद, इसराइल ज़िंदाबाद। उहे सिंधी सहाफ़ी जेके न्यूयॉर्क में रहनि था, उहे हाणे हीअ नाकामी ॾिसी करे ऐं ट्रंप जी हीअ पंहिंजे क़ौम खे आज़ादु कराइण जी, इसराइल खां पंहिंजे क़ौम खे आज़ादु कराइण जी जेका जुरत आहे, उहा ॾिसी करे हाणे हू कहिड़ो नारो हणंदा। उहे सहाफ़ी ऐं उहे विकामियल सियासी अॻवान उहे बि हाणे इन ई तरफ़ थींदा जंहिं तरफ़ ईरान जो पावर आहे।